नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। अवां खे घोटकी का खबर ॾींदा आहियूं। घोटकी जे ॻोठ अलादाद आरबाणी जे रवासी सोनारो खान आरबाणी, सोभारो हाजी अलफ ऐं ॿियनि जी अॻवानी में ज़मीन ते मुबैना कब्ज़े जी कोशिश ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। इन मौक़े ते ॻोठाणनि जो चवणु हो त वॾ पगिया में वाक़िअ 32 एकड़ ज़मीन ते अहमद हुसैन नाले शख़्स खां 60 साल अॻु ख़रीद कई वई हुई ऐं ज़मीन जो खातो पिणु असांजे नाले ते आहे, पर हाणे बाअसर माण्हू असांजी ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था। हिननि दाइंदे चयो त 2 ॾींहं अॻु अब्दुल हनान, राशिद मनहास, मुज़मिल हुसैन असद ऐं सदाकत नाले हमरा घोटकी जे ॿिए सेक्शन पुलिस खे साण करे असांजी ज़मीन ते पहुची मुबैना कब्ज़े जी कोशिश कई। ॻोठाणनि इल्ज़ाम हणंदे चयो त ॼाणल बाअसर माण्हुनि सां गॾु ख़ानगी हथियारबंद बि गॾु हुआ, जेके असांखे ज़मीन तां बेदख़ल न थियण जी सूरत में हिरासा करे धमकियूं ॾींदा रहिया, जॾहिं त बाअसर माण्हुनि असांखे कूड़नि केसनि में फासण जूं पिणु धमकियूं ॾेई रहिया आहिनि। ॻोठाणनि वस वारनि खे अपील कई आहे त ज़मीन ते मुबैना कब्ज़े जी कोशिश कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे साण इंसाफ़ कयो वञे। ॻोठाणनि एहतिजाज करण सां गॾु अदालत में पिणु वञण जो चेताव ॾिनो आहे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।